अस्सलामुअलैकुम दोस्तों जी तकरार ड्रामे जी अॼु तव्हांखे बहितरीन कहाणी ॿुधाईंदासीं। छा हाणे मीर बख़्त खे पुलिस जे ख़ौफ़ खां आज़ादु कंदा या उनखे मारे छॾींदा? छा हाणे शेर अली गुलण खे क़ैद कंदो या उनखे आज़ादु करे छॾींदो? सॼी कहाणी तव्हांखे नंढड़े वीडियो में ॿुधाईंदासीं। पहिरियां वीडियो खे पूरो ॾिसिजो। थी सघे लालजान बलोच ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइबर लाइक कमेंट शेयर कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त फेसबुक पेज खे बि लाइक शेयर कमेंट ज़रूरु कजो। पहिरीं ॻाल्हि त मीर वारा बख़्त खे हितां कढी ॿिए जाइ ते रखंदा, छो त पुलिस जो ज़ोर घणो अथनि। लेकिन मीर पंहिंजे भेण जी बख़्त खां सची न कराईंदो तेतर बख़्त खे कोन छॾींदो। ॿी ॻाल्हि त शेर अली गुलण खे कुटको ॾेई आज़ादु कंदो ऐं गुलण सिधो नवाब खान ॾे ईंदो ऐं नवाब खान खे चवंदो त मां तुंहिंजे चवण मुताबिक़ सॼो कमु करे आयो आहियां। ऐं नवाब खान चवंदसि तुंहिंजे मथां कंहिंखे शक त नाहे पियो? गुलण चए थो मां अहिड़े तरीक़े सां कमु करे आयो आहियां जो कंहिंखे शक ई न पवंदो। ऐं ॿी ॻाल्हि त सिजावल खान खे बि इहा ख़बर पइजी वई त नवाब खान जो सॼो चाल आहे। नवाब खान मुंहिंजे ई माण्हुनि जे हथां मूंखे माराइण थो चाहे। ऐं सिजावल खान सोचींदो मूंखे कुझु करिणो पवंदो, छो त नवाब खान अंदरियूं तौरु मूंसां दुश्मनी करे थो, साम्हूं ज़ाहिर नथो थिए। वीडियो पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। ख़ुदा।